अस्सलाम वालेकुम भा कीअं आहियो? मैं त ठीक ठाक हूंदा त भा अचो तव्हांखे मुलाक़ात करायूं था हिकु अहिड़े माण्हूअ सां जंहिं भुट्टो खे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो ऐं उन्हीअ सां मिलियो, बाक़ाइदे हथ वथ ॾिनई, उन्ही सां कचारी बि कयई। अचो त उन्ही खां पुछूं था। भा अस्सलाम वालेकुम। सलाम। वरा छा हाल आहे? चङे हालनि। तबियत कीअं आहे? मने तव्हांजो नालो छा आहे वरा? नाला खैर मोहम्मद। खैर मोहम्मद। हाँ। काथे वेठा हो? चुहर दे कोट। चुहर दे कोट। ये चुहर जो कोट काथे आहे? ये नाल है। नाल त आहे काथे? ये नाल आ ए मीरपुर रोड दोरूं। मीरपुर रोड जे ओरूं? हाँ डहरवाल है पुल। अच्छा कहिड़ी यूसी लगे थी उन्ही सां? ये त आने पढ़े है नहीं। हाँ ये गाल ओगर पुर तो ना। अच्छा सही लगदा दाद लगारी। दाद लगारी। हाँ कोटला। कोटला। तव्हां कहिड़ो कमु कंदा आहियो? माल चंदा आयूं। माल चलंदा आहियो? हाँ अच्छा घणा पोटर थी? पुट के हिकु पोटर। हाँ। तव्हांजी उमिरि केतिरी आहे वरा? वा चला रहा होसी उत्ते होसी जा घाटो सी लिखा हे कर मुठू आगे होनी लिखा तो। अञा 40 साल उमिरि आहे तव्हांजी? हाँ लिखा हे कान आगे होनी लिखा कान होनी लिखा थे। अच्छा मरे लिखा जा वेच लिखा ताज़ा बाल। चलो सही आहे। ॿियो हाल तव्हां भुट्टो खे ॾिठो? ना सफ़ा सफल। यार तो